नाज़रीन हिन वक्त असीं मौजूद आहियूं मेन स्कूल जे ॿाहिरां जेके उस्ताद अॻवान एहतिजाजी रैली कढी आहे ॿारनि समेत। अचो त उस्तादनि सां ॻाल्हायूं उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हाँ भाई तव्हां छाजे लाइ रैली कढी आहे ॿारनि सां? असांजो उस्ताद आहे फतेह मोहम्मद जमाली जी, उनखे पुलिस बिना जवाब जे माना गिरफ़्तार करे वई आहे। उनजे घर में चौधर जो तक़दस पैमार करे घर में घिरिया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस उनखे ज़ाहिर नथी करे। असांखे ख़बर पए ज़ाहिर कनि उस्ताद असांजो अगरि ॾोही आहे असां उनखे छॾे ॾींदासीं। जे असांजो उस्ताद ॾोही न आहे बिला जवाब गिरफ़्तार करे आहिनि त असांजे उस्ताद खे आज़ादु कनि बिल्कुलु ऐं ज़ाहिर कनि त असांजो उस्ताद किथे आहे। जेकॾहिं ईअं दहशतगर्दी ईअं गुंडागर्दी वधंदी हलंदी उस्ताद फौरी तौर पुलिस उस्ताद जे घर में खणंदी। तव्हांजी पुलिस आहे साईं? पुलिस खे ख़बर नथी पए वन ए सेक्शन ते वञ पुलिस चए थी कुबे जी आहे, कुबे वञ त पुलिस चए थी बी सेक्शन जी आहे। हाणे हिन वक़्तु असांजो उस्ताद ज़ाहिर नथो थिए। असां जेको आहे आई डी साहिब खे अपील था कयूं ऐं एसपी साहिब खे अपील था कयूं असांजो उस्ताद फौरी तौर ते जेको आहे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में धरना पूरे ज़िले में हलंदा। ज़िले जो असांजो सदर साहिब बीठो आहे, ज़िले सदर पटेल मुमताज़ वधो साहिब सां ॻाल्हायूं। साईं तव्हां छा चवणु आहे? असांजो चवणु आहे त ही सही सिधी पुलिस गर्दी आहे, दहशतगर्दी आहे। चादर ऐं चौधरी जो तक़दस पाइमाल करे पढ़ाईंदड़ ऐं सीनियर उस्ताद खे राति जी गुमहारी में ही खणी गुम करे छॾियो आहे। न कोई दहशतगर्द आहे, न हिन मथां को केस आहे, न कोई जेकॾहिं कानूनी तरीक़े सां कंहिं बि तरीक़े जी तव्हांखे का जांच करणी आहे उन जा कानूनी तरीक़ा मौजूदु तव्हां उस्ताद खे खणी तव्हां उहो गुम करे छॾियो। ही थाने वारा चवनि था त हुन थाने जो आहे, हू चवनि था कुबे जो आहे। असां चाहियूं था उस्ताद असीं पुरअमन आहियूं, पढ़ाइण त असांजो कमु आहे, असांजो कंहिं बि अहिड़े मनफ़ी अमलनि में कमु न आहे। पर उस्ताद खे गिरफ़्तार करणु इंतिहाई मज़मत जो को अमल आहे। ही सही सिधी जेको आहे सो पुलिस गर्दी आहे। जेकॾहिं उस्ताद खे आज़ादु न कयूं 24 कलाक जे अंदरि त असां हिननि ज़िलनि खे हिननि खे पंहिंजे मुज़ाहिरनि खे ज़िले ताईं खणी वेंदासीं। हीअ असां जेको दादागिरी असां मुतालबो था कयूं त साईं फतेह मोहम्मद जमाली शरीफ़ माण्हू आहे, सीनियर उस्ताद आहे, हुन कॾहिं कंहिं ॻाल्हि में मुलविस न रहियो आहे। ही दहशतगर्दी कनि था, उस्तादनि खे गिरफ़्तार था कनि। हाणे जेके ॾोह थिया आहिनि शहर में उन्हनि खे पकड़ियो अथऊं अॼु ॾींहं ताईं, त जेको शरीफ़ माण्हू जे घर में गिरी उन खे बसि टंगियूं बीठा आहिनि थिया। जेकॾहिं असांजे उस्ताद खे आज़ादु न कयो वियो त असां एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदासीं। ज़िले ताईं वियो, मर्थे ताईं वियो, जेतिरे ताईं वियो। असां जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि उस्ताद फतेह मोहम्मद खे ज़ाहिर करे आज़ादु न कयो वियो त थाणे जो घेराव कंदासीं। नाज़रीन पेटेल भॻवान जे तरफ़ां उस्ताद फतेह मोहम्मद जमाली जी बाज़ियाबी जे लाइ ॿारनि बचनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मेन स्कूल मां जेके ॿार बचा निकिता आहिनि हिते धारणो जारी आहे। उस्ताद बि मौजूदु आहिनि जेके पंहिंजे उस्ताद जी बाज़ियाबी जे लाइ एहतिजाज था कनि। उस्ताद फतेह मोहम्मद जमाली खे बिना जवाब जेको पुलिस गिरफ़्तार कयो आहे।